अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया ग़ज़ाल आबदो। सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। मिठी में ज़िला इंतज़ामिया आवाज़ टीवी जे गडियल सहकार सां थर बदलींदो पाकिस्तान जे सिरे हेठि 3 ॾींहनि वारो थर मेलो शुरू। मेले में थर जा रंग निखरी पिया, मुख़्तलिफ़ सक़ाफ़ती शयुनि जा स्टॉल लगाया विया। मेले जे मौक़े ते मुख़्तलिफ़ शहरनि मां माण्हू घुमण लाइ पहुतल। पाक आर्मी ऐं रेंजर्स जे जवाननि बि करतब पेश कया। मुख़्तलिफ़ स्कूलनि जे ॿारनि में तक़रीरी मुक़ाबला थिया ऐं टेबलोज़ बि पेश। उठनि ऐं घोड़नि जी डोड़, डॉग रेस में अवाम जी दिलचस्पी। टीपी अॻवान महेश मलाणी, शेर मोहम्मद बिलालाणी ऐं कासिम सिराज बि पहुतल। डीसी थरपारकर मोहम्मद नवाज सोहू एंग्रो जा अमलदार मेले में मौजूद। रात जो रखियल मौसीक़ी जी महफ़िल में सिंध जा नाले वारा गुलूकार फन जो मुज़ाहिरो कंदा। मुल्क उन लाइ न ठहियो हो त आसिफ अली ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ अमीर थियनि। गुज़िरियल 30 सालनि खां मुल्क जो पैसो चोरी कयो वियो। 30 सालनि खां चोरी कंदड़नि खे ख़बर नाहे संदन पैसो किथे किथे आहे। शॉर्टकट अख्तियार करे इंसान वॾो कमु करे नथो सघे। शॉर्टकट जो रस्तो अख्तियार कंदे ज़िंदगी तबाह करे छॾींदा आहियूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो मालाकन में तक़रीब खे ख़िताब। सुप्रीम कोर्ट एन 75 डस्का ते ॿीहर चूंड कराइण बाबति इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो कलदम करार ॾियण बाबति पीटीआई जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। केस जी ॿुधणी दौरान जस्टिस उमरता बंदियाल रिमार्क्स ॾिना त नंढी चूंड दौरान कुझु प्रिज़ाइडिंग ऑफिसर ग़ाइब थियण बाद सुबुह जो ज़ाहिर थिया। छा उहे नाश्तो करण विया हुआ? लॻे थो प्रिज़ाइडिंग ऑफिसर डप खां भॼी विया हूंदा। पीटीआई जे वकील दलील ॾिना त हक़ीक़तुनि जी तस्दीक लाइ इंक्वायरी जी ज़रूरत हुई जेका न कराई वई।